एतिरे क़दुरु मार कुट गंद गार रफ लैंग्वेज थी ॻाल्हाई वञी हिकु टीचर सां। पंहिंजो पाण खे बि डॉक्टर फेमिना लेघारी वांगुरु ख़तमु कयां। जी मैं विष्णु गहरी बलोच PSC टीचर डिसेबल कोटा में जेकी शहीद अब्दुल कादिर लेघारी एलिमेंट्री स्कूल जी टीचर आहियां गुज़िरियल 4 सालनि खां वठी। अॼु मूंखे निहायत अफ़सोस सां लाइव अचिणो पियो, छो त जेके असां सिंध जूं न्याणियूं आहियूं वाकई असां पंहिंजे इदारनि में बिल्कुलु महफ़ूज़ न आहियूं। जी हाणे अदी रिसेंटली जंहिं सुसाइड कई डॉक्टर फामिदा लेघारी, उहा बि ईअं सम्झो त हेरासमेंट जी वजह जे करे पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियो। ईअं ई मां बि इन सिंध जी न्याणी आहियां जेकी हिकिड़ी ॾंगियुनि खां माज़ूर आहियां, जेकी पंहिंजे मुकमल तौर ते हली न सघंदी आहियां, लेकिन पोइ बि पंहिंजी अलाह खे हाज़िर नाज़िर करे ऐं अलाह सां पंहिंजी माज़ूरी जी शिकायत न करे बि मां पंहिंजी ड्यूटी ते रोज़ानो वेंदी आहियां। मां ईमान जी ड्यूटी कई, शायदि इन जे करे मूंखे एतिरी सज़ा मिली। जेकॾहिं मां हिकिड़ी बेमान टीचर हुजां त अॼु मूंखे उहो ई रुतबो मिले हा जेको अॼु असांजी हिकिड़ी टीचर आहे नाजिया अमरीन गुगियो, जेकी अनीस रहमान जलबाणी ऐं जेको प्राइमरी DO आहे, ॿियो सर अब्दुल रशीद चांडियो जेको सेकेंडरी DO आहे, इन ॿिन्हिनि जी ख़ुसूसी मनचाही टीचर आहे, जेकी रेगुलर टीचर न आहे। इन शइ जी एविडेंस बि मूं वटि आहिनि ऐं जेकी हफ़्ते में 2 दफ़ा अचे ऐं 4 ॾींहं ट्रेनिंग ते वञे। अहिड़ी कहिड़ी ट्रेनिंग आहे हुन टीचर जी जेके हफ़्ते में हुनजी ट्रेनिंग थिए थी, जेकी HMB अपराफिया परवीन डेथो बलोच बि इन शइ में मलवस आहे, जेकी हिननि खां हुन ॾींहंनि जूं साइनियूं वठे थी। मां हिकु टीचर आहियां जेकी माज़ूर कोटा में ऐं मूंसां तशदुद कयो थो वञे ऐं मूंखे हक़ सच जे ॻाल्हाइण ते टॉर्चर थो कयो वञे, मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थ्रेट थो कयो वञे। एतिरे क़दुरु मार कुट गंद गार रफ लैंग्वेज थी ॻाल्हाई वञी हिकु टीचर सां। ही स्कूल जा इदारा आहिनि जेके हली रहिया आहिनि, जंहिंमें असां टीचर हिन शइ में बिल्कुलु बि सिक्योर न आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि ऑफिसरनि तां दांह ॾियण त वञूं था त असांखे स्कूल में सेव न आहियूं, असांखे तकलीफ़ थी पहुचे, असांखे हेरासमेंट थो कयो वञे। वरी उहे बि ऑफिसर असांखे ख़बर नथी पए, अंदरूनी उहे ऑफिसर बि उन्हनि टीचर्स सां HM सां ॿधल आहिनि, जेके मिली करे सर अनीस रहमान जलबाणी सर रशीद चांडियो इन ॿिन्हिनि टीचर सां मिली करे मूंखे चंद महीननि खां वठी करे मूंखे मुख़्तलिफ़ थ्रेट्स ॾेई रहिया आहिनि, मूंखे हेरासमेंट करे रहिया आहिनि। मूंखे ॿुधायो वञे छा मां हाणे पंहिंजो पाण खे बि डॉक्टर फेमिना लेघारी वांगुरु ख़तमु कयां ऐं इन शइ जो ज़िम्मेदार केरु हूंदो? आख़िर इंसान वञे त काॾे वञे? पहिरों इन शइ जो बि मूं वटि एविडेंट आहे, मां ॾेखारियां थी, जेको 19/11 ते सर रशीद चांडियो मूंखे थ्रेट ॾेई करे मूंखे हिकु ट्रांसफर लेटर ॾिनो हुयो शेखज़ेड 2 में, जेको मां हिन जो क़ाबिले क़बूल न कयो हुयो। मां चाहियमि त मां चयो सर मां माज़ूर आहियां, मां शेखज़ेड 2 नथी वञी सघां ऐं मूंखे तमामु घणी तकलीफ़ आहे। उन खां बाद में वरी मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं, मूंखे इहो चयो वियो आहे त जेकॾहिं तूं हुन स्कूल में वापसि रहणु चाहीं थी त असां तोखां जेके ने असांखे तूं ₹1,00,000 कैश ॾे, पोइ असां तोखे हिन स्कूल में वापसि रखंदासीं। हिकु ग़रीब यतीम न्याणी उन्हनि खे काॾां उहा कैश हुन जे मुताबिक़ हुन डिमांड मुताबिक़ ॾे, वरी उन खां बाद मां उहो कैश न ॾेई सघी आहियां। मां मीडिया में बि आई आहियां, मीडिया में धाई थी आई आहियां, जंहिंमें मीडिया जा सहाफ़ियुनि बि मूंसां उन शइ में कंप्रोमाइज़ न कयो हुयो, मुंहिंजी धां उहा मुकमल तौर ते बि न पहुचाई। वरी उन खां बाद में
मूंखे स्कूल खां 3 कलाक ॿाहिरि विहारे वियो आहे बेदर्दी सां। मूंखे उते बि मूंखे धिका ॾेई करे स्कूल जे दरवाज़े 3 कलाक विहारे वियो आहे। छा हिन टीचर जी हिन इदारनि में इज़त आहे? हाणे असांखे इहो ॿुधायो वञे त असां पंहिंजे इदारनि में नौकिरी कयूं त कीअं कयूं, जेको असां पंहिंजे इदारनि में नौकिरी नथा करे सघूं। हिननि ज़ालिमनि ऑफिसर जेके राशि करप्ट ऑफिसरनि जे करे असां न्याणियूं स्कूल वञण खां बि रहिजी विया आहियूं, जेके दर ते बि मतिलबु असांखे धमकियूं पहुचाए वञनि थियूं, जेके मुंहिंजे नंबर ते बि मुख़्तलिफ़ प्राइवेट नंबर्स तां बि कॉल अची मूंखे धमकी मौत मार धमकी ॾींदी थी वञे। वरी उन खां बाद में मूंखे बेदर्दी सां STR में नालो ॾिनो वियो आहे। STR में नालो ॾेई मूंखे वरी उतां रिलीज़ कयो वियो आहे। उन शइ जो मूं वटि प्रूफ आहे, मां ॾेखारियां थी। हीअ मूंखे रिलीव लेटर ॾिनो वियो आहे, जेको मां चाहियो हुयो त मां रिलीव लेटर न वठां, पर पोइ बि मूंखे रिलीव लेटर ॾिनो वियो। मां रुनी आहियां उन ॾींहं बि, ऐं मूंखे पोइ बि रिलीव लेटर ॾिनो वियो आहे। हीअ मुंहिंजी STR लिस्ट आहे जंहिंमें मुंहिंजो नालो आहे। हाणे मां हिकु मज़लूम न्याणी वञा त काॾे वञां? वरी उन खां बाद में मां उन स्कूल मां मूंखे बेदर्दी सां STR थ्रू मूंखे कढियो वियो आहे। इन्हनि ॿिन्हिनि ऑफिसरनि अची करे मूंखे उन वक़्तु बि गन पॉइंट सां मूंखे जेको आहे सो धमकियूं ॾींदा रहिया त तोखे हिन स्कूल मां इनी हाउ निकिरणो आहे। छाजे करे निकिरणो आहे? छो त हुन स्कूल में हुन ऑफिसर जेको अनीस रहमान जलबाणी जी मंच आहे टीचर, जेकी काराणी स्कूल मां बि जहिड़ा करे निकिरी आई आहे, नाजिया अमरीन रुॻियो। मां उन जे लाइ बि हक़ सच ॻाल्हायो मीडिया में, लेकिन उन छोकिरी वरी मूंखे थ्रेट्स अलॻि सां ॾिना। ही आहे जेको अब्दुल करीम खावर, जेको सीशन कोर्ट जो वकील आहे, जंहिंजे थ्रू मूंखे हिन धमकियूं ॾियरायूं। हिकु जेको आहे सो इन लीगल नोटिस जे ज़रिए, जेकी तूं मतिलबु असांजे लाइ मीडिया में न ॻाल्हाए, न त असां तुंहिंजे मथां केस कंदासीं ऐं असां तोखां एतिरी रक़म हासिलु कंदासीं। हीउ हिकिड़ो प्रूफ आहे। वरी उन खां बाद में बि मां तमामु घणी परेशान थी वई आहियां, ऐं मां उन वक़्तु वरी ॿिए हफ़्ते हिकिड़े हफ़्ते 27 मार्च ते हिकिड़ो ई नोटिस आयो आहे। वरी 5 अप्रैल ते ही नोटिस आयो, जेको आपा रफ़िया परमीन देथो जंहिं ही धमकी तौर ते नोटिस मोकिलियो आहे, जंहिंजी डिमांड आहे 1 करोड़। त मां असांजे लाइ सोशल मीडिया ते न ॻाल्हाए, न त असां तोखां 1 करोड़ हासिलु कंदासीं। हीअ मूंखे धमकी ॾींदियूं रहंदियूं, मूंखे स्कूल में धमकियूं, मूंखे दर ते धमकियूं, मूंखे फ़ोन कॉल ते धमकियूं, ही नोटिसनि जे ज़रिए धमकियूं। ही उस्ताद कहिड़े तरीक़े सां पंहिंजी सिक्योरिटी वठे? आहे को चारो हिन दुनिया में, हिन माशरे में को इंसाफ़ जो आहे को ज़रियो जेका असां इंसाफ़ वठूं? मां घुर कयां थी SSP लारकाणे खां, मां घुर कयां थी सेक्रेटरी साहिब खां, ऐं मां जेको आहे सो असांजो जेको एजुकेशन मिनिस्टर आहे सरदार शाह खां, ऐं इन खां अलावा सर मुराद अली शाह जेको असांजो CM आहे, ऐं इन खां अलावा मैडम फरिया तारपुर खां मां घुर कयां थी त महिरबानी करे मां हिकु मज़लूम न्याणी सां इंसाफ़ कयो वञे, मूंखे नोटिस में आणी वञे ॻाल्हि। मां ॾाढी परेशान आहियां। सुभाणे ख़ुदा न ख़ासि मां डॉक्टर फ़ामीदा वांगुरु पंहिंजो पाण खे ख़तमु कंदा, पोइ इन जा ज़िम्मेवार ही पूरी तालीम इदारो हूंदो। महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि खे नोटिस में आणियो वञे। मां हिन वक़्तु ॾाढी परेशान आहियां। मूंखे हिननि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सर रशीद चांडियो जेको सेकेंडरी DO आहे, ऐं सर अनीस रहमान जलबाणी, उन सां जुड़ियल जेकी 2 टीचर्स आहिनि, आपा रफ़िया परमीन देथो ऐं नाजिया अमरीन बुघियो, हिननि चइनिनि मूंखे तमामु घणो हिरासमेंट कयो आहे, जंहिंजे लाइ अॼु मां सोशल मीडिया में ॻाल्हायां थी। इन के सुभाणे मूंखे कुझु बि थियो, छो त हिननि मूंखे अॻु में मौत मार धमकियूं ॾींदा रहिया आहिनि। सुभाणे इन केस मूंखे कुझु बि थियो, हिकु उस्ताद इन सभु जा ज़िम्मेदार ही एजुकेशन डिपार्टमेंट हूंदी। मुंहिंजी प्लीज़ इंसाफ़ कयो वञे।
मां हिन वक़्तु तमामु घणी परेशान आहियां। मूंखे मेंटली हरासमेंट एतिरो कयो वियो आहे जे मां अॼु न चाहे बि लाइव आई आहियां। मूंखे एतिरो हिन नोटिसनि जे ज़रिए हिननि जेके आहे सो जेके अनलीगल जेके मुंहिंजे मथां जेके रिलीफ लेटर्स ॾिना विया आहिनि इन्हनि जे ज़रिए मूंखे ॾाढो परेशान थींदो आहे। प्लीज़ नोटिस में आणियो, मुंहिंजी फरियाद ॿुधो प्लीज़। मां ॾाढी परेशान आहियां।